असीं सिंधी पखिड़ियल आहियूं भारत जे जुदा जुदा शहरनि में। पंहिंजी ॿोलीअ खे सलामत रखण जे लाइ असांखे घुरिजे हिकु निजो सिंधी चैनल। सिंधी जाति खे गॾु रखण लाइ हिकिड़ो ई ज़रियो ॾिसण में थो अचे, सो आहे टीवी जो। तव्हांजे अॻियां इहा प्रार्थना आहे त असीं सिंधी चैनल वठण जी कोशिशि करियूं। सिंधी चैनल वठण सां असीं सम्झी सघूं था त पंहिंजे सिंधियत जूं सभु ॻाल्हियूं हुन में ॾेखारे सघूं था। असां ॿई भेनरियूं सिंधी गीतनि ते डांस कंदा आहियूं, जेका तव्हां सभिनीनि खे जाम वणंदी आहे। उहा तव्हां सभिनीनि खे कीअं पहुचे? मुश्किल आहे। हा थी सघे थो जीअं असांखे पंहिंजो सिंधी डीडी चैनल हुजे, उहो असांखे 24 कलाक लाइ खपे। असांखे पंहिंजी सिंधी लैंग्वेज बरक़रार रखणी आहे। इन लाइ मां जो अर्ज़ु थो कयां त असांखे पंहिंजी 24 आवर सिंधी चैनल हुअणु घुरिजे। पंहिंजी सिंधी ॿोली ऐं असांजो कल्चर ज़िंदो रखण लाइ हिकु सिंधीअ जो 24 आवर्स डिवोटेड चैनल खपे। ऐं इन करे असां वेनिती कयूं था कि सभु सिंधी अॻियां अचनि ऐं इन जे लाइ पहल करनि। पंहिंजी सिंधी ॿोली ऐं सुञाणप खे बरक़रार रखण जे लाइ 24 आवर्स डीडी सिंधी चैनल खपे। असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते फ़ख़्रु आहे। त तव्हांखे इहा नथो लॻे त असांखे पंहिंजो 24 कलाकनि जो सिंधी चैनल हुजणु खपे। असांखे ज़रूरत आहे डीडी सिंधी चैनल जी, जंहिंजे थ्रू असीं पंहिंजी कला, पंहिंजी लैंग्वेज उनजो वाधारो करे सघूं, उनजो प्रमोशन करे सघूं। महिरबानी करे सभु मोदी खे, स्मृति ईरानी खे, प्रसाद भारती जिन खे, सभिनी खे तव्हां चिठियूं लिखो, मैसेजिस मोकिलियो, ईमेल कयो, सभु कयो, जीअं असां सिंधियुनि जी जेका हीअ घुर्ज आहे, असांजे जेको हक़ु आहे उहो असांखे मिले ऐं असीं पंहिंजी सिंधियत खे क़ाइमु रखे सघूं। त अचो गॾिजी करे कोशिशि कयूं। कोशिशि करण ॿारनि जी कॾहिं बि हार न थींदी आहे। त पोइ अचो त गॾिजी कोशिशि कयूं सिंधी डीडी चैनल लाइ। जय झूलेलाल।